अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैं तव्हांजी पंहिंजी होस्ट दुआ में म्यूज़िकल नाइट विद कशिश में भलेकार। हर हफ़्ते असां तव्हां सां गॾु हूंदा आहियूं, ख़ूबसूरत गेस्ट वठी ईंदा आहियूं। असांजो प्रोग्राम तव्हां ॾिसी सघो था यूट्यूब ते बि ऐं कशिश जे ऑफिशियल पेज ते बि। त कशिश ते फीडबैक बि असांखे ॾिजो ऐं असां वटि जेको नंबर आहे स्क्रीन ते उन ते कॉल करे असांजे शो में शामिलु थियो ऐं असांजे गेस्ट सां ॻाल्हायो। त अॼु बि असां वटि तमामु ख़ूबसूरत महिमान आहिनि, त हलूं था गेस्ट जी तरफ़। उतरड़ो थो लगे रे अलावा सरो थो लगे असी माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़ जा उतरड़ो थो लगे चुरियल छुपा पांजा हवा बहरियल पांजा झुरियल छुपा पांजा हवा बहरियल पांजा तो बिन मोह जोड़े राड़ल रूहड़ो न लगे रे अल्लाह तो बिन मोह जोड़े राड़ल रूहड़ो न लगे असी माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़ जा उतरड़ो थो लगे तो से मुहिंजा छेड़ा तो से मुहिंजा मेरा तो से मुहिंजा छेड़ा तो से मुहिंजा मेरा तो खेड़े दिसियोड़े राड़ल साहड़ो थो तगेरे अल्लाह तो खेड़े दिसियोड़े राड़ल साहड़ो थो तगे असी माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़ जा उतरड़ो थो लगे उतरड़ो थो लगे रे अल्लाह वासरो थो लगे उतरड़ो थो लगे रे अल्लाह वासरो थो लगे असी माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़ जा उतरड़ो थो लगे उतरड़ो थो लगे। वाओ अमेजिंग, इलाही ख़ूबसूरत सॉन्ग हुयो ऐं ख़ूबसूरत गेस्ट बि असां वटि मौजूदु आहिनि। त इंट्रोडक्शन जो वक़्तु थियो आहे त माशाल्लाह सां गॾु तमामु सुठी सिंगर सोनिया परी जो मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सोनिया परी जी जी असां सां गॾु तमामु सुठी सिंगर आहे जंहिंखे वेट नथो थिए त उहो जल्दी सां मूंखे चए थी बसि मां जवाबु ॾेई छॾियां। नताशा फलीजो, कीअं आहियो? जी बिल्कुलु ठीकु। वेलकम वेलकम असांजे शो में। कीअं आहियो? ठीकु आहियो? बिल्कुलु ठीकु। मतिलबु हिकिड़े सां पुछां कीअं आहियो त ॿई जवाबु ॾींदो। इलाही घटि थींदो आहे न, मतिलबु असां वटि जेको आहे ॿ सिंगर गॾिजी ड्यूट ॻाईंदा आहिनि, मतिलबु हिकिड़ो डिफरेंट माहौल घटि मिलंदो आहे। ॿियो ॿुधायो छा एक्टिविटीज़ आहिनि सोनिया? घर में एक्टिविटीज़ रीडिंग म्यूज़िक हर वक़्तु ॻाइण जो ई हूंदो आहे असांजो, पर उनजे अलावा घर में भी गाइंदा आहियो? हाँ, घर में खाईंदा भी गाइण था आहियो? ये कुछ समझो छो त असां हर वक्त गाइंदा आहियूं and we love singing and not only us पर असांजी पूरी फैमिली में everyone sings त उन सां गॾु ॻाइण में वधीक मज़ो ईंदो आहे। वाओ, तव्हांजी छा एक्टिविटीज़ हुजे? जी असांजी गॾु ई एक्टिविटीज़ आहिनि, गॾु रहंदा आहियूं। Your sisters or cousins? cousins त छा रिश्तो आहे तव्हांजो? असां फर्स्ट कज़िन्स आहियूं ऐं गॾु रहूं था त हिकिड़े घर में हूंदा आहियो? जी जी हिकिड़े घर में।
हिकिड़े घर में छो हूंदा आहियो मूं ॿुधायो हिन करे तव्हांजी मोहबत या अट्रैक्ट मतिलबु हिक ॿिए खां वधीक असांजी अटैचमेंट इलाही घणी आहे नंढे हूंदे खां त बसि गॾु ई हूंदा आहियूं जी। अच्छा त जेको आहे स्टडी वग़ैरह कंदा आहियो? जी जी पढ़ूं पिया आउं हाणे ग्रेजुएट थियण वारी आहियां BBA करियां पई ऐं सोनिया O levels 10th grade तव्हांजी एज में घणो फ़र्क़ु आहे ॿिन्हिनि जी? असां about 6 years 6 years या वाओ। ॿियो जेको आहे सिंगिंग तव्हां मतिलबु कीअं शौक़ु थियो स्टार्ट करण जो कीअं तव्हां स्टार्ट कई ऐं जेको स्टार्ट त न बसि पैशन हो असांखे जॾहिं बि गॾु हूंदा आहियूं झुंगारींदा पियूं कुझु न कुझु ऐं नंढे हूंदे खां वरी असांजी फैमिली खे इलाही इंट्रस्ट आहे म्यूज़िक में त उन्हनि जे करे बि थी सघे थो असांखे वर्से में मिलियो आहे त उहे बि ॻाईंदा आहिनि त असांखे बि थींदो आहे असां बि ॻाईंदा आहियूं। पोइ हाणे जीअं कोरोना थियो ऐं पोइ क्वारंटाइन में असांखे वधीक टाइम मिलियो इन म्यूज़िक खे ऐं सोनिया गिटार सिखियो पिया इलाही टाइम खां हाणे त सोनिया इलाही सुठो गिटार वॼाईंदी आहे। I'm still learning though अञा बि आहे गुंजाइश आहे। अच्छा तव्हां गिटार न वॼाईंदा आहियो? न ट्राई कयो आहे कॾहिं? न ट्राई हा सोनिया मूंखे इलाही दफ़ा मतिलबु कोशिशि कंदी आहे त मतिलबु मूंखे बि शौक़ु आहे त सोनिया मूंखे 2-3 ॾींहं सेखारियो पिए पर पोइ टाइम कोन पियो मिलियो ऐं पोइ पढ़ाई में बि मसरूफ़ त इन करे। तव्हां सां कचेरी ईअं कंटिन्यू रहंदी असांजो घर भाती जेको असां सां गॾु हमेशह असांजे शो में हूंदो आहे अगरि हे न हुजे शो जी जान न हुजे या असां शो में मज़ो असांखे न हुजे त अस्सलाम वालेकुम शेबी भाई। वालेकुम अस्सलाम। मैंने सोचा थोड़ा लास्ट में आपका इंट्रोडक्शन करवाऊं कीअं आहियो? बिल्कुल ठीक है। छा पिया कयो? कुछ ना म्यूजिक छा एक्टिविटी आजकल? कुछ ना बस कुछ ना एक्टिविटी म्यूजिक और क्या शोज वगैरह कयो पिया? सिंधी ॻाल्हायो जेड़ी भी अचे थी ॻाल्हायो। जेड़ी भी अचे हाँ पुछाए इंसान गलतियूं कंदे कंदे सिखंदो आहे। ठीक है इन्हनि सां पुछो कीअं आहियो? क्यों आयो आप लोग? ठीक है क्यों आयो आप? ठीक आयो? कीअं आयो आप? ठीक आयो? उनसे नहीं पूछा? बिनी का पूछ लिया ना? बिनी का पूछ लिया। इनसे पूछो कि अभी हमें क्या सुनाएंगी? आप हमें क्या सुनाने वाले? सिंधी में पूछो नहीं पता मन ॿुधाइजो जे सिंधी में न ॻाल्हायो पुछो छा ॿुधाईंदो? छा ॿुधायो हाणे छा ॿुधायो? तव्हां छा ॿुधंदो? थोरो ॻाल्हायो सिंधी में। हाणे छा ॿुधाईंदासीं हाणे तव्हांखे को नओं गानो ॿुधाईंदासीं। गानो बि असां ॿुधंदासीं बट असांजे जेको आहे शो जो फॉर्मेट आहे सेगमेंट्स यू नो सेगमेंट्स में मज़ो ईंदो आहे गेम्स त गेम्स आहिनि त तव्हां रेडी आहियो गेम्स वग़ैरह? हा बिल्कुलु इंट्रस्ट आहे? हाँ छो इंट्रस्ट आहे। कहिड़े गेम में वधीक? गेम्स असां अक्सर घर में जेकियूं कुदंदा आहियूं उनमें अंताक्षरी हूंदी आहे पासिंग द पिलो हूंदी आहे ऐं ॿियूं इलाही सारियूं अहिड़ियूं गेम्स हूंदियूं जेकी इंट्रस्टिंग आहे न त असां वटि बि अंताक्षरी ई आहे। त अंताक्षरी स्टार्ट कयूं? हा ज़रूरु। मेरे सपनों की रानी कब आएगी तू आए रुतु मस्तानी कब आएगी तू जीती जाए जिंदगानी कब आएगी तू चलिया आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो वीराने में भी आ जाएगी बहार झूमने लगेगा आसमां झूमने लगेगा आसमां कहता है दिल और मचलता है दिल मुझे साजन ले चल मुझे तारों के पास लगता नहीं है दिल यहाँ लगता नहीं है दिल यहाँ बट मसला ये है सीन कुछ अहिड़ो आहे जेको अंताक्षरी आहे त हे पंहिंजो गानो हूंदो त चीटिंग करण ॿई बंदि कयो। अच्छा I didn't know I thought we were a team। छा आयो लास्ट में? यहाँ Oh, she was thinking with me. यहाँ Single. ये right Noon. यहाँ नून। okay कोई चीटिंग नहीं चलेगी ना I don't know। One, two, कोई जरूरत नहीं ॿुधाइण जी। 3,
क्वाइट बाकी न सोचे वठो वरी भी काउंट डाउन के वो उपजाए ना 1 तव्हांखे अचे थो गेस मूंखे कैमरा हलन था बिल्कुल सेटिंग करण जी ज़रूरत नाहे तव्हांखे अचे थो नून सां नून सां हा हिकिड़ो गानो आहे पर लिरिक्स न जाने मेरे दिल को क्या हो गया अभी तो यही था अभी हो गया याद है न बस याद है तव्हांखे याद न न पोइ न हाणे छा आयो आहे खो गया गया खो गया खो गया अलिफ अलिफ आप रह गए ना ऐसे चल रहा था अले अले मुंजा मारो अड़ा ओ मुंजा जोगी अड़ा मानुरा महजा अले अले मुंजा मारुड़ा ओ मुंजा ओके जोगीड़ा सोनिया यम यम असांखे गॾु करे छॾियो अंताक्षरी में गॾिजी अंताक्षरी त अंताक्षरी आहे बाक़ी तव्हां गाना जेको आहे गॾिजी ॻायो अलिफ सोनिया गाना न ॿुधंदा आहियो ॿुधंदी आहियां पर हीअं आई एम टोटली ब्लैंक फॉर सम रीज़न कहिड़ो रीज़न आहे जेको तव्हां ब्लैंक आई डोंट नो असल में नताशा जी सपोर्ट नथी मिले न तव्हांखे इन करे तव्हां ब्लैंक थी विया आहियो सपोज अलिफ अलिफ 1 तव्हां बि मूंसां गॾु काउंट कयो 2 आओगे जब तुम साजना अंगना फूल खिलेंगे बरसेगा सावन झूम झूम के दो दिल ऐसे मिलेंगे आओगे जब तुम साजना अंगना फूल खिलेंगे हे कोई तरानो तो कौन होता एडी सीरियस पोजीशन में तव्हां ॿुधायो पिया थोरो एक्टिव थियो छा थियो आहे गाने जी छा थियो वाइब आहे न लाइक सैड न हे कुझु सोचे पई न कुछ भी नहीं कंफर्म आई एम रॉन्ग No, तव्हां कुझु नथा सोचो ना कुछ भी ना पक्का ओके छा आओगे जब तुम साजना ना अन्ना फूल खिलेंगे खिलेंगे ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे ये यम्मा 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 ये खूबसूरत समा आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ 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 नून कहाँ क्या है यहाँ कहाँ नून नून कहाँ नून ना करते प्यार हाय मैं कर गई ना करते प्यार हाय मैं कर गई आगे मुझे याद नहीं है कर गई ये अलग वरी ये चलो हाणे फाइनल पोजीशन जी तरफ़ असां पहुची वञूं त बहितर आहे न क्या लगता है छा लॻंदो आहे तव्हांखे विनर केरु आहे
देखूं जरा स्पॉन्टेनियस मूंखे विनर आहियां बस तव्हां ॿुधायो पिया ना यार कोशिश का जेको आ सोनिया भी सुठी कई आहे, नताशा भी सुठी कई आहे, शोएबा भी सुठी कई आहे, पर शोएबा हरू भरू गिनती में अचनि ई नथा मुंहिंजे तव्हांजे ॿिन्हिनि जे हिसाब सां विनर केरु आहे? I should be the winner. What do Sure. you think? Sure. क्लैपिंग हो जाए नताशा के लिए नताशा जेको विनर आहे इन करे रूल्स आर रूल्स बिकॉज सोनिया भी सुठी कोशिश कई पर सोनिया इज अपसेट I'm not. She's not. शो Yes. एक्टिव थियो खेलो छा आहे तव्हां हिनखे थोरो सम्झाए छॾियो ब्रेक में हाणे असांखे छा था ॿुधायो भाई गॾिजी ॿुधायो त तव्हां जेको आहे न कंफर्टेबल थी वेंदो दर्जी कहिड़ो गानो? एतिरी जल्दी छा आहे गिटार नाज़रीन जेको आहे असां कलाम बि ॿुधंदासीं मां हिनखे एक्टिव करण लाइ चयो त गानो ॿुधंदा पर हे गिटार रखी छॾियो ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियूं था तव्हांजे साम्हूं वरी कचेरी कयूं था ऐं कुझु मज़ेदार ॿुधूं था काॾे बि न वञिजो वेलकम बैक नाज़रीन भलीकार म्यूजिकल नाइट विद कशिश में असांजे गेस्ट असां वटि मौजूदु आहिनि ऐं मज़ेदार सेगमेंट बि थियो ऐं गानो बि ॿुधो त हाणे असां चाहियूं था तव्हां सां हिकिड़ो ॿियो सेगमेंट कयो वञे ज़रूर रेडी आहियो यस सेगमेंट्स में गेम में मज़ो त ईंदो आहे न गेम्स आउं एंजॉय कंदी आहियां हे बॉक्स आहे हिन बॉक्स खे खणो ऐं पाण वटि ॾियो चयो हिन बॉक्स खे खोलणो आहे नताशा ऐं सोनिया हिन में जेको बि चट निकिरे थी न त हुन में तव्हांखे सवालनि जो जवाबु ॾियणो Okay. आहे मां पुछंदसि कुझु न कुझु ओके गॾिजी खणो या अलॻि 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 बॉक्स हिते ई रखी वठो Okay. हिकु हिकु करे खोलियो न छा नालो आहे आसिम अज़हर आसिम अज़हर केरु आहे आसिम अज़हर मुंहिंजो फेवरेट सिंगर आहे लाइक वन ऑफ द फेवरेट सिंगर्स ऐं असां मतिलबु सोनिया ऐं आउं मतिलबु अक्सर मतिलबु ॿुधंदा रहंदा आहियूं हुनजा songs। अच्छा त कोई ॿुधंदा त नॉर्मली जेको हर जेको इंसान ॿुधाइनि था हाँ। सुने नहीं ज़माने ने तेरी मेरी कहानियाँ कर दे कोई नवाज़िश करम मेहरबानियाँ ये आरज़ू थी के देखे दुनिया हम जैसा कोई दीवाना ही नहीं नवाज़िश करम मेहरबानियाँ वैसे ये आपने पूछना था तो आप डायरेक्टली पूछ रहे थे मुझे बता दो मैं कहती थी कि कोई गाना बता दो आसिम अज़हर की बहुत अच्छी मेलोडी है बिल्कुल नो डाउट कोई शक नहीं है सॉरी कोई शक कोन्हे ऐं जेको आहे मां हिननि सां गॾु उर्दू अलाए छो ॻाल्हाईंदी आहियां मुंहिंजी ज़बान ते उर्दू अची वेंदी आहे हरू भरू ख़ैर न आहे न त जेको आहे तव्हांजी चिट Nazia Hassan. वाओ Yeah. यार हिननि जो हिकिड़ो गानो आहे न हे नाज़िया हसन जो न आहे मुंहिंजो मोस्ट फेवरेट आहे पर हे न आहे ॿी चिट में शायदि थी सघे निकिरे मुंहिंजो कोई फेमस गानो ॿुधायो Famous Gano. Boom Boom. गाई ॿुधायां ॿ लाइनूं गुनगुनायो दिल में मीठी मीठी मचती है हलचल हलचल देखो तुझको जो ही हो जाऊं पागल पागल तू मेरा मेरा सहारा बिन तेरे नहीं गुजारा रोज नए सपने दिखाने वाले हाँ बूम बूम जब भी मिलते हैं हम तुम आंखों आंखों में होते हैं गुम दिल बोले बूम बूम वाओ पर्ची oh right न्यू पर्ची पाण पाण टेढ़ी थी थी वञे अलवी सेठी वाओ
अच्छा अली सेठी आसम अज़हर खां वधीक वणंदो आहे मतिलबु सिंगिंग में ऐं मतिलबु मूंखे सभिनीनि खां वधीक ॻाल्हि ई वणंदी आहे त जेको गज़ल हिन कवर्स ठाहिनि या वापसि खां जेका गाना कई आहे कवर सॉन्ग जेको हूंदा आहिनि इलाही ज़बरदस्त मतिलबु गज़ल खे हिकिड़े नए तरीक़े सां पूरो फ्यूजन करे उहो मूंखे सभिनीनि खां बेस्ट वाओ तव्हां आबिदा परवीन हाय छा पुछां उन्हनि जो कोई गानो ॿुधाए छॾियो उन जो कोई गानो मैं नारे मस्ताना धमाल मैं नारे मस्ताना मैं शोखी जिंदाना मैं तश्ना कहाँ जाऊँ मैं तश्ना कहाँ जाऊँ भीतर भी कहाँ जाना मैं नारे मस्ताना मैं नारे मस्ताना मैं शोखी जिंदाना ओके हाणे ॿ कहिड़ी खणण थी स्मॉल वारी भाई गॾिजी त खोलनि ख़बर ई कोन्हे को खोलो अलर फ़कीर हिननि जो कोई गानो ॿुधायो गानो अच्छा सालो तेरी पवंदा तारिये जॾहिं है गाढ़ा गुल लाला तॾहिं मिलंदासीं हो तॾहिं मिलंदासीं तेरी पवंदा तारिये जॾहिं है गाढ़ा गुल लाला तॾहिं मिलंदासीं वाओ तव्हां मूं पेट खां खोली छॾी दीदी ज़रीना बलोच हिननि जी कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे वणंदी आहे कहिड़ी शइ कहिड़ी मतिलबु अट्रैक्ट कंदी आहे उन जा सॉन्ग्स इलाही यूनिक हूंदा आहिनि Yes. ऐं हर सिंगिंग स्टाइल इज़ ऑल्सो वेरी फन ऐं कॾहिं इमोशनल सॉन्ग्स बि ऐं कॾहिं एंजॉय जोश वारा करे songs बि। मतलब इलाही एनर्जेटिक सवाल त हुननि सां हुयो एक्चुअली तव्हां भई ॿुधाए पई न मतिलबु इलाही क्लोज आहियो त बसि मां पुछंदी हिननि सां आहियां त जवाब हितां मिलंदो आहे ख़बर हूंदी आहे त सोनिया खे छा चवणु चाहे थी ख़बर आहे त मूंखे छा चवणो भई ॻाल्हाईंदी त असांखे बि ख़बर पवंदी तव्हांजे ॻाल्हाइण जो ॾींहुं आहे त ॻाल्हाए न भले तव्हां मना कयो त मां न ॻाल्हायां न बिल्कुलु ॻाल्हायो तव्हां दीदी ज़रीना बलोच जा इलाही सारा गाना सभिनी कवर बि कया आहिनि ऐं गिटार ते बि ॻाईंदी आहियां त वी लव हर सॉन्ग अच्छा जेको आहे ठीकु आहे सर्चियूं त तव्हांजी ख़तमु थियूं ते रखियो हिकिड़ी ॿी पर्ची तव्हां वटि पई आहे हो बि रखी छॾियो अच्छा तव्हां अगरि कोई वीडियो ठाहींदा आहियो फॉर सपोज या कोई सॉन्ग डिसाइड कंदा आहियो त मतिलबु ॿई जेको आहे गॾिजी ॿई सिलेक्ट कंदा आहियो या कोई सपोर्ट कंदो आहे या कंहिंसां एडवाइस वठंदा आहियो असांजी फैमिली इलाही सपोर्ट कंदी आहे फैमिली में सभु सपोर्ट कंदा आहिनि मतिलबु सभु एक्साइटेड सभु इलाही पर्टिकुलरली सॉन्ग्स जी चॉइस में असांखे मुंहिंजी फुफी ममशत उहा असांखे इलाही हेल्प कंदी आहे ऐं असांजो जेको म्यूज़िक टेस्ट आहे उहो बि इलाही सेम आहे अच्छा जेको आहे तव्हांजी पुफी हिननि जी मदर राइट न मुंहिंजी ख़ाला आहे अच्छा न तव्हां चयो न मतिलबु तव्हांजी फैमिली आहे उहो इलाही सारी सपोर्ट कंदी आहे त मां हे सम्झो की पुफी आहे त ख़ाला ओके त जेको मुंहिंजी ख़ाला मुंहिंजी फुफी हा हिननि जी ख़ाला तव्हांजी पुफी ओके जेको आहे त मतिलबु कोई बि सॉन्ग तव्हां कढी वठंदा आहियो त पोइ हुननि खे वञी ॿुधाईंदा आहियो हो तव्हांजे लाइ कढंदा आहिनि न हो बि ॿुधाए असां इहो हूंदो आहे त सभु सभिनी जी प्रेफरेंसिस मतिलबु की हिकिड़ी जी चॉइस न हलंदी आहे तव्हां चयो यार हे सॉन्ग मां कढियो आहे या तव्हां चयो हे सॉन्ग मां कढियो आहे तव्हां हुनखे कवर कयो त तव्हां सजेशन वठंदा आहियो या मतिलबु उहो ई चॉइस करे ॾींदा आहिनि हा मतिलबु गॾु हूंदो आहे होप कंदा आहिनि असांजो बि हूंदो आहे त असांखे इंट्रस्ट आहे हीउ गानो सुठो आहे या कॾहिं को नओं गानो अची वियो गॾु ॻायूं पिया त चवंदा हीउ त मतिलबु घणो टाइम थियो आहे तव्हांखे सिंगिंग में प्रोफेशनली 2 साल थी विया आहिनि ठीकु आहे बाक़ी मतिलबु पोस्ट कॾहिं कयो हुजे बाक़ी उन खां पहिरीं त हुई कवर सॉन्ग घणा कया आहिनि अॼु ताईं मतिलबु सॉन्ग कवर सॉन्ग्स अहिड़ा इलाही गाना आहिनि जेका असां पोस्ट कोन कया आहिनि छो त न हूअं अहिड़ा इलाही सॉन्ग्स असां पाण में फैमिली में छो त ॻाईंदा रहंदा आहियूं अक्सर टाइम ई असांखे फैमिली त इंसान हर जगह फैमिली में त इंसान ॻाए वेंदो प्रोफेशनली मां तव्हांखे पुछां पई कि घणा सॉन्ग तव्हां ऑन स्क्रीन कया आहिनि घणा सॉन्ग तव्हां जेको प्रोफेशनली असांजो सभिनीनि खां पहिरियों गानो जेको शूट थियो सिंध सवारे वन हो कल्चरल डे ते
वो असांजो प्रोफेशनल shoot, सॉन्ग हा। मतलब हिकिड़ो सॉन्ग जेको आहे तव्हां न उन खां पोइ वरी टोटली ॿुधायो न टोटल चार ओके नाज़रीन कॾहिं बि न वञिजो वक़्तु हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं वेलकम बैक नाज़रीन भलीकार म्यूजिकल नाइट विद कशिश में ख़ूबसूरत गेस्ट असां वटि मौजूदु आहिनि ऐं म्यूज़िशियन हमेशह असां सां गॾु असांजो घर बाती हूंदो आहे त असां सेगमेंट बि कंटिन्यू कयूं था ऐं जेको सॉन्ग बि ॿुधूं था त असांजा गेस्ट जेको आहिनि उन्हनि खे मां एॾी कोशिशि कंदी आहियां त हुननि जो जेको राज़ न उहो ॿाहिरि निकिरी अचनि त हाणे ताईं तव्हांजा राज़ कोई न निकिरी आया आहिनि न कोई याद नहीं विढ़ंदा आहियो न असां बिल्कुलु कोन विढ़ंदा आहियूं ॾिसी वठो पहिरियां जेको जवाब त न चेंज सभिनीनि खां वधीक केरु विढ़ंदो आहे असां विढ़ंदा कोन आहियूं पर स्मॉल आर्ग्यूमेंट्स थींदा आहिनि बसि बाक़ी विढ़ंदा एॾो ख़ासि मतलब बिल्कुलु इतनी बिग फाइट्स अञा थी त कोन घणा ॾींहं नाराज़ रहंदा आहियो हिक ॿियनि खां न ॾींहं न कुझु मिंट टाइम मिनट्स योर आवर्स न कुझु मिंट मैं सुत लगी रहंदा आहियूं ऐं पोइ हाणे हिक ॿिए खे हिक ॿिए खां अलॻि कोन थी सघूं मतिलबु न परचाइण जी का ज़रूरत ई कोन हूंदी असां आहे विढ़ंदा कोन आहियूं पर मतिलबु हिक ॿिए खे सम्झाइण के ॻाल्हि ते मतिलबु थोरो मतिलबु कीअं चइबो आहे मां तव्हांखे चयो हुयो न मां तोखे चयो हो न तूं ईअं न कर मूंखे बुरो लॻंदो आहे ईअं दड़का ॾेई वेंदो त मां तोखे मना कयो न त सम्झ न ईअं न कीअं वणंदा थोरो एक्ट करे ॾेखारियो वेड़ो भई न विढ़ंदा न कावड़ त कयो न तव्हांखे कावड़ ईंदी आहे उहे बि मूंखे ख़बर आहे ॿुधायो न मैं कावड़ कोन ईंदी हिन जी एक्टिंग करे ॿुधायो सोनिया ऐं ऑनेस्टली बिल्कुलु सही कजो प्लीज़ अच्छा वो एक्टिंग में सुठी कोन है बस जीअं कंदी आहे हू स्टाइल करे ॿुधायो हा न ॾिसो न त हू एक्ट करे मूं तोखे चयो हुयो न त तूं हू न कर हैं सोनिया ईअं कोन हूंदो आहे ईअं त बिल्कुलु कोन ईअं कोन हूंदो आहे पोइ तव्हां करे ॿुधायो कीअं हूंदो आहे हिनखे दड़का ॾियो जल्दी सां दड़का न पर ईअं मतिलबु जीअं बि हूंदो आहे जेको बि हूंदो आहे जल्दी कयो ख़बर आहे तव्हांखे कावड़ अची वई आहे जल्दी कयो ख़बर आहे न तोखां वॾी आहे मतिलबु एॾो प्यार सां तोखे ख़बर न मां एॾी वॾी आहियां ईअं त कोन हूंदो ईअं हूंदो आहे खोड़ थी ॻाल्हाए न सही सही ॿुधायो नहीं सोनिया अॻु में चयो त मतिलबु आउं थोरो वधीक फ्रैंक थी वेंदी आहियां पोइ चवंदी आहियां त न तोखां पर वॾी आहियां इंसान खे वॾनि नंढनि जो लिहाज़ ज़रूरी न हू कंदी आहे उहो सोनिया कंदी वो आहे फेवर भी वठी थी ॾिसो अच्छा तव्हांजो फेवरेट कलर कहिड़ो आहे सॉरी तव्हां ॿुधायो हिननि जो फेवरेट कलर कहिड़ो आहे रेड पर्पल ब्लैक हा पर्पल ऐं ब्लैक रेड न आहे माय फेवरेट तुक्का लगाया भाई नहीं लगा अच्छा हिननि जो फेवरेट कलर कहिड़ो आहे अच्छा सोनिया खे ब्राइट कलर्स मुंहिंजे ख्याल सोनिया खे ब्लैक त इलाही वणंदो आहे ब्लैक त सोनिया जो फर्स्ट आहे शो में हे पातल हुयो हिनखे ब्लैक ऐं अॼु बि जेको आहे असां शो गॾिजी कयूं पिया त ईद वारो शो हुयो न राइट हुनमें भी तव्हां ब्लैक पेस्टल कलर्स ब्लैक कलर में क्यूट भी लगदी है माशाल्लाह सूट भी कंदो आहे सूट भी कंदो हां इहो त आहे अच्छा मानी में जेको आहे सभिनीनि खां वधीक छा वणंदो आहे सोनिया खे सोनिया खे असांजो अलॻि अलॻि मूड थींदो आहे त एतिरी मूंखे ख़बर आहे त सोनिया खे बर्गर्स इलाही वणंदा आहिनि छो त असांखे जॾहिं कुझु ऑर्डर करणो हूंदो आहे सभिनीनि खां पहिरीं शइ असांजी बर्गर दिमाग़ में हूंदी आहे बीफ चिकन चिकन सिंगर न भूख लॻी आहे नताशा खे छा वणंदो आहे नताशा खे बि बर्गर्स ई पर इन जे अलावा शी इज़ अ वेरी पास्ता इलाही वणंदो आहे यस आई एम अ पास्ता लवर पिज़्ज़ा वणंदो आहे पास्ता वणंदो आहे तव्हां खां त कोन पुछियो ॿुधायां पई उहो तव्हां सां गॾु रहंदी आहे तव्हांजी पसंदि जे बारे में हिननि खे वधीक ख़बर हूंदी मां हिन करे पुछण बि चाहियां तव्हांखे केतिरो सुञाणंदी आहे हे सवाल मां डायरेक्टली तव्हां खां बि करे सघां अच्छा जेको आहे स्टडी तव्हांजी गॾिजी रही आहे स्टडी एज इन मतलब जेको ट्यूशन्स वठंदा आहिनि या आउटिंग ते न न त अलॻि सोनिया खां वॾी या सरकारी ॻाल्हि सोनिया स्मॉल बि न तव्हां गॾिजी पोइ बि इंसान स्टडी कंदो आहे पोइ बुक पढ़े पियो या कुझु बि करे पियो एग्ज़ामिनेशन हा मतिलबु ईअं मतिलबु हा नंढी हूंदे घणो हूंदो त न तव्हां इन जा पेपर हूंदा आहिनि हिनखे सपोर्ट कंदा आहियो मतिलबु पढ़ाईंदा आहियो अच्छा रिसेंटली बिकॉज नताशा चाइना में मतिलबु पंहिंजी यूनिवर्सिटी कयो पिए
I didn't exactly पढ़ाई में नताशा दा कोन ईंदी छो त she was out. Okay. पोइ फादर साईं पर पहिरीं बचपन में जॾहिं हा, हूंदो हुयो नंढे त हूंदे हमेशा। ऐं फैमिली में कंहिंखे बि माना मूंखे न त अवां न पढ़ायो मूंखे कोन थो वणे मूंखे नताशा सम्झाईंदी न हा, त इहो त हूंदो। अवां सभु ग़लति हो नताशा इज़ राइट ऐं इवन सोनिया त नंढे हूंदे प्रोग्राम्स थींदा हुआ कॾहिं सिंगिंग कॾहिं हिकिड़ो इलाही एक्टिव हूंदी हुई त हिन करे एक्स्ट्रा कैरिकुलम में स्पोर्ट्स डे ते पोइ हर शइ में मतिलबु ईंदी त हीउ गानो सिखणो आहे हीअ शइ आहे अॼु मतिलबु को परफॉर्मेंस आहे त Okay. उन में असां हिक ॿिए खे मतिलबु सपोर्ट कंदा हा, मतलब कर बिल्कुलु वाह यार मतलब एॾो क्यूट लॻंदो आहे एॾो प्यारो लॻंदो आहे जेको सिस्टर्स या कज़न्स पाण में हिक ॿिए सपोर्ट कंदियूं आहिनि त इलाही सुठो लॻंदो आहे हा यार। हा इलाही इलाही ऐं असां तव्हांखां कुझु पुछणु चाहियूं था कॾहिं सब्जियुनि ते अंबनि ते खाधनि ते गानो ॻायो आहे कॾहिं न न खाधनि ते न अॼु ट्राई कयूं हा ज़रूरु असां सेगमेंट आहे कुक विथ म्यूज़िक हाणे कुक विथ म्यूज़िक जो मतिलबु हे आहे मानी पचाईंदा आहियो हा कुकिंग छा पचाईंदो अच्छा हाणे अॼुकल्ह आउं कुकिंग कोन थी कयां छा पर पचाईंदो छा जेको बेसिक कुकिंग या नाश्तो ठाहिण पास्ता? ऑमलेट हा पास्ता आउं ठाहे सघां थी Okay, अॼु तव्हांखे? रिसेंटली मूं ठाहिया हुआ ऐं तव्हांखे न कुझु पचाइण ईंदो मतलब हा सोनिया हेल्प इलाही सुठी कंदी आहे ऐं मतलब सब्जी- ऑमलेट वगैरह ठाहिणी सब्जी आहे वग़ैरह त कटे वठंदा आहिनि हा हाँ कटर में Chopping, हेल्प cutting. कर में पर समथिंग मेन कोर्स सबको जाम ही ठाया त नॉट बस हे एग्जैक्टली सिर्फ़ हीअं करे छॾी आहे ओके त जेको आहे तव्हां सब्जी कटियो ऐं तव्हां जेको आहे हो पास्ता ठाहियो ॻाए असांखे ॿुधायो हिननि जी रेसिपी पास्ता एंड सब्जी एनीथिंग ठीकु आहे तव्हां पास्ता छॾियो मैंगो ॿुधायो भला मैंगो सीज़न हले थो न यस हा ओके स्टार्ट कयो ओके इन सिंधी यस अम्ब जा दीवाना अम्ब जा दीवाना सूखा अहरम मीठा अहरम खाए पसंद सपने के आहे अम्ब जा दीवाना आहा हो अम्ब जा दीवाना बस अंब जा दीवाना हुया पर सुठी कोशिश हुई बट मां तव्हांखे ईअं नथी छॾे सघां हिकिड़ो ॿियो ॿुधायो ॿियो श्योर हिकिड़ो सब्जी तो भिंडी खाधी आहे मुंहिंजी फेवरेट आहे मूंखे बि वणंदी आहे भिंडी पर मूंखे वणंदी तरियल आहे हूंदी आहे न हो हा फ्राइड Yes. फ्राइड भिंडी इलाही मज़ो ईंदो आहे त जेको आहे मुंहुं पाणी ॻाए ॿुधायो इलाही भूख लगी आहे अच्छा आजकल भिंडी आलू महंगे है बाजार में सबको मालूम है सबको खबर हो गई क्या आजकल भिंडी महंगे बाजार में सबको मालूम है सबको खबर हो गई वाह यार सुठी कोशिश आहे अच्छा भिंडी ऐं आलू कॾहिं परचेस करण विया आहियो हा कंहिं हाँ सां गॾु? अम्मी सां पंहिंजी अम्मी अम्मा शॉपिंग सां। कंदी आहे त हो मतिलबु कीअं शयूं वठंदी आहे हिकु क्लासिक तरीक़ो हूंदो आहे त असां पहिरीं बि क्लासिक तरीक़े में मूंखे भिंडी ऐं टमाटर वठी ॾेखारियो इमेजिन और टमाटर वारी हाँ ऐं आउं जेको Yes. खरीदार अच्छा। Let's हा सिंधी में अच्छा हे टमाटा घणे जान 80 रुपया 80 रुपया अधु किलो मूंखे तव्हां हिकिड़ो किलो 80 रुपयनि में ॾियो सीरियस थी जीअं वठिबो आहे न यार हुई साॻो होई एक्सेंट हुजे साॻो होई तरीक़ो हुजे हिक ॿिए खे ॾिसी प्लीज़ न खिलो हाँ नो लव्स ओके अच्छा हे टमाटा घणे जान 80 रुपया अधु किलो अधा 80 रुपया पासे वारा त 60 रुपए में ॾियनि त था तव्हां पासे वारे ॾांहुं वञो न असां 80 में ई ॾींदासीं न न असांखे त ई न न दी पूरे मार्केट में पुछी अची वञो 80 रुपए में ई मिलंदो न न मूंखे त बसि इहो ई खपे हाणे
त वठो 80 में मिलंदा। 80 तो ॾियां घटि वधि न थींदो आहे। 60 करे छॾो। घटि वधि न थींदो। न मुंहिंजी। न न अदी ईअं न थींदो। चलो 70 में करे छॾो। असांजो नुक़सान थो थिए। This is the better I could do. फाइनली को घणे में वठता है? 80 में। 80 में तव्हां 80 वठी आयो? न न छॾी वेंदीसि न वरी ॿी छॾे आई आहे। छॾे आई ओके हाणे तव्हां भिंडी वठण वञो हिन वटि भिंडी वठण अचो। अच्छा अदा भिंडी को घणे दियो पिया? इहो 100 रुपया किलो। 100 रुपया ऐं हीअं पोयां खां थी आई आहियां उहो 50 रुपए में ॾियनि पिया। अधी उन्हनि खां वठो न जेका 50 में ॾियनि था तव्हां हिते छॾे छो? छो त मूंखे ख़बर आहे तव्हां सुठियूं भिंडियूं मिलंदियूं आहिनि ऐं ख़ासि समझ आई आहे। सुठी भिंडियुनि लाइ सुठा पैसा कढणु ज़रूरी आहे। पर मार्केट रेट आहे न सुठा पैसा छो ॾियो असां तव्हांखे? हा न 100 रुपया हिन खां भाॼी कम ई नहीं होगा। 80 में असांखे न खपनि। न वठो ॿिया जाम ईंदा। तव्हां बि 80 में वठी जान छॾायो न। अच्छा भला ॾियो 70 रुपए में। मतलब इन तरीके सां शॉपिंग थींदी आहे। हाँ मतलब इतनी एक्सपीरियंस को ये थोड़ा ड्रामेटिक हो पर हाँ somewhat same। हाँ मतलब बार्गेनिंग तो लाज़मी। बार्गेनिंग पाण करे सको। ड्रेसिंग वगैरह में कंदा आहियो? ड्रेसिंग में तो फिक्स्ड प्राइस हूंदी आहिनि मतलब। अच्छा मूंखे ख़बर कोन्हे न निकिरे। हुन में तो यार टंगल आहे। अच्छा हाँ ओके सही। उते बस हलंदो आहे न उते जो बस हले न त उते भी बार्गेनिंग। हाँ उते भी ओके त जेको आहे हाणे असांखे छा था ॿुधायो? फेरे पवंदी सां। ओके बिस्मिल्लाह कयो। जी फेरे पवंदी सां चवंदी सां फेरे पवंदी सां चवंदी सां रही वञ रात भंभोर में अल्लाह रही वञ रात भंभोर में फेरे पवंदी सां उठत आरी जाम जामिया हो उठत आरी जाम जा आर्य जाम जा भेनर जाम जा आर्य जाम जा आर्य जाम जा वागू वठंदी सान चवंदी सा वागू वठंदी सान चवंदी सा रही वञ रात भंभोर में अल्लाह रही वञ रात भंभोर में फेरे पवंदी सा चढ़ी जबल चोट ते म्या हो चढ़ी जबल चोट ते डूंगर चोट ते जबल चोट ते डूंगर चोट ते सजड़ा कंदी सान चवंदी सा सजड़ा कंदी सान चवंदी सा रही वञ रात भंभोर में अल्लाह रही वञ रात भंभोर में फेरे पवंदी सा वाओ शिव भाई आप इसका मतलब समझे? फेरे पवंदी हाँ थोड़ा बहुत थोड़ा सा समझाएं। लिटिल बिट कि मैं आपके पैर पकड़ता हूँ या जो भी है ठीक है। पकड़ती हूँ और ये कहती हूँ कि मत जाओ यहाँ से ना जाओ या कहता हूँ ना जाओ कुछ ऐसा बिल्कुल पेरे पवंदी साईं पैर जेको पवंदस ऐं जेको ना चवंदम अज रात न वन राइट ऐं रही भंभोर में रही पओ मतलब रह जाओ यार इलाही मजेदार जेको ना इन जी मीनिंग आहे थोड़ा सा लाउडली कहलायो थोड़ो त मां भी ॿुधी सकां मुंहिंजी आवाज़ न पई अचे छा चयो मुझे ट्रू मतलब स्टोरी बेस्ड आई एम नॉट श्योर हाँ ओके जी नाज़रीन त जेको असांजी कचेरी ईअं ई हलंदी सेगमेंट बि हलंदा सां वक़्तु थियो हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ वरी तव्हां साम्हूं हाज़िर थींदासीं ऐं ईअं कचेरी कंटिन्यू कंदासीं
कोई गेम वेम थी मुझे हाँ है ना बोर्ड पे तो हाँ थोड़ा बोर्ड पे था एंटरटेनमेंट एंटरटेन किया ओके असां सेगमेंट आहे टिक्की चढ़ी त टिक्की चढ़ी जेको हूंदो आहे असां कोई भी म्यूज़िक अगर सिलेक्ट कंदा आहियूं या कोई भी गीत अगर असां सिलेक्ट कंदा आहियूं त हुन धुन लाज़मी हूंदी आहे राइट त हाणे असां तव्हांखे ॾींदासीं धुन असांखे तव्हां ॿुधाईंदो कहिड़ो कहिड़ो गानो ठीकु आहे Guess करिणो आहे मतिलबु। गेस्ट करिणो आहे हिकिड़ी लाइन बि ॻाए ॿुधायो तव्हां गेस्ट करे ॿुधायो एज यू विश जीअं तव्हांखे वणे त पर अलॻि अलॻि बिल्कुल भी चीटिंग ना ओके अच्छा। विदाउट एनी हार्ड दिस टाइम ओके चीटिंग अच्छा हुन जो पहिरीं ओ अच्छा दा स्टार्ट करा अच्छा पहिरीं तव्हां ॿुधायो आहे ओके ओके गायो I don't know this song. दोस्ती लगाड़े दररा I don't remember the lyrics. ओके गानो है या धुन है या फिर से बजाएं ऐं थोड़ा लाउडली जेको आहे ना Say, huh? बजाते रहे मारू हाँ एग्जैक्टली एग्जैक्टली गली गली आई घर घर घूमन संग अमर जनारा ये संग जिए सिंधवारा जियन सिंधी टोपी अजरकवारा जियन जिए सिंध जिए सिंधवारा जियन सिंधी टोपी अजरकवारा जियन अब नताशा की बारी गुलाबी जोड़ में जोड़ो भी यही पतला गुलाबी जोड़ में सोनू लगे तो मुझे यार गुलाबी जोड़े में हे गुलाबी जोड़े में वाकई नताशा सोनी लगी गुलाबी जोड़े में ओके सोनिया सजन मुखे छोतो वड़ी I don't know डाढो तू वणी सुना डाढो तू वणी अच्छा हे हिकिड़ी लाइन तो गायो न काय आहे इस ताईं बस सब गाना गेस कया I guessed one too. I just don't know how to ओके डोंट फाइट प्लीज ओके फिर से कुछ बताए क्या क्या गेस करना वही बताओ सोनिया अच्छा अंकल कोशिश कर रहे हैं याद आ ना अंकल एक खटी भी दी वरी आई नो अरे नहीं करो अले मुझा मारवड़ा गाय बतायो ना थोड़ा अले अले मुझा मारवड़ा मुझा जोगियड़ा मुझा सोमियड़ा मारवड़ा मिठड़ा मुझा मारवड़ा लाइटी मुझा अले अले मुझा मारवड़ा एडो सिंपल गानो है छा थो याद आए गुनगुनाए भी थी पर तुमने दिखाई words ना था So I'm the winner. नो हाड़े गीत अन छो विनर सॉरी ओके अभी सोने के लिए कुछ बचा है हाड़े सिर्फ सोनिया का something easy please. कुछ आसान सा ना I don't मुझे words को हाड़े मालूम हाड़े जेको ता बुधू भी है हसी ओके जिंदगी हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई ही हसी जिंदगी तो वो guess तो कयो बेस्ट कयो त गायो छो कोन यार तव्हांजी सिंधी त सही आ मुझे हाँ, सिंधी no, सफ़ा words अजीब आ में ओके फिर से कुछ बताएं कुछ इजी बजाएं शोएब भाई उसको देख के बजाएं ना एक छोटी सी जान पे इतना सारा बर्डन दे दिया भी मुझे guess करो यार
हे कलर तव्हांखे पातल बि आहे, हे हिन ते गानो आहे। वरी वॼायो। स्टार्ट हिंट भी ॾियां पई। ही कार वगो यारो मूंखे इश्क परायो। यही है ना, यही है। कौन ॿुधो आहे? कौन ॿुधो आहे? न। इलाही फेमस सॉन्ग आहे। हलो ख़ैर कोई मसलो कोन्हे, कोन ॿुधो आहे त अॼु ॿुधी वठिजो, लिंक हिनखे कढी हिनखे ॿुधाइजो। मूं खुदि पहिरीं दफ़ो ॿुधो। न ॿुधो आहे? मूं सिर्फ़ हू कार वॻो ॿुधो आहे जेको हुन जा कार वगो सोण सुठो हे सिर्फ़ ही ॿुधो आहे। अच्छा मे बि न फौजिया ॿुधो हुजे, सुमरो जो पर इलाही ॿुधो आहे सुठो बसि। गानो आहे। ख़ैर हाणे विनर तव्हां पाण डिसाइड कयो। आमिया। हेॾो कॉन्फिडेंस। अच्छा चलो यार, तव्हां ॿिन्हिनि जो दिलि नथी तोड़ां, तव्हां बि सुठी कोशिशि कई, तव्हां बि सुठी कोशिशि पर कई। winner तव्हां आहियो। ॿई विनर आहियो। न ॿई विनर आहियो। क्लैपिंग तव्हांजे लाइ। ख़ुशि थी वञो। हा। अच्छा हाणे हिन ख़ुशी में असांखे तव्हां छा था ॿुधायो? हिन ख़ुशी में असां तव्हांखे ॿुधायूं था गिटार न हणिजो ॾिसो। बूम बूम ॿुधाईंदासीं तव्हांखे नाज़िया ओके सम्झो। ओके। तुझको जो ही हो जाऊं पागल पागल। तू मेरा मेरा सहारा, बिन तेरे नहीं गुजारा। रोज नए सपने दिखाने वाले, हाँ बूम बूम जब भी मिलते हैं हम तुम, आंखों आंखों में होते हैं गुम। दिल बोले बूम बूम, हाँ बूम बूम। मेरे सीने की धड़कन को सुन, मेरी सांसों को तेरी ही धुन। दिल बोले बूम बूम, दो कदम रखे जहाँ पर दिल मेरा झुके, वहाँ पर मुझसे ही मुझे झुलाने वाले, हाँ बूम बूम। मेरे सीने की धड़कन को सुन, मेरी सांसों को तेरी ही धुन। दिल बोले बूम बूम, हाँ बूम बूम। जब भी मिलते हैं हम तुम, आंखों आंखों में होते हैं गुम। दिल बोले बूम बूम। वाओ अमेजिंग यार, सुठो सॉन्ग आहे। थैंक यू। छा थैंक यू। हिकु ॿिए खे आइस लुक जेको आहे तव्हां ॾींदा आहियो या पंहिंजे पंहिंजे मुंहुं ॻाए वठंदा आहियो? पंहिंजे मुंहुं फिलहाल त पंहिंजे पंहिंजे मुंहुं ते हे तव्हांजी तरफ़ां निहारे पई हीअं करे, बसि तव्हां हिनखे लिफ्ट ई नथा किॾायो। हीअं लॻे थो न। न असां कोऑर्डिनेट कंदा आहियूं पाण में, त मतलब गिटार तव्हां जेको आहे कंहिंसां सिखियो आहे? मुंहिंजो फर्स्ट होम ट्यूटर ईंदो हुयो। आई लर्न फॉर अबाउट 6 months घर में। पोइ मूं ड्रॉप करे छॾियो छो त आई हैड अदर मसरूफ़ियात, एग्ज़ाम्स वग़ैरह। ऐं पोइ मूं चयो त हाणे ख़ुदि ई सिखां थी। पाण सिखां थी।
सिंधी भी क्यूट ॻाल्हाईंदी। अच्छा त जेको घणो टाइम लॻियो तव्हांखे 6 मंथ मतिलबु तव्हां बस ट्यूशन वरिती हिन खां पोइ 6 months में मूंखे फिंगर्स खे हू स्ट्रॉन्ग करण में टाइम लॻो छो त वधीक हिन ते छा में महिनत थींदी आहे मतिलबु कीअं मतिलबु हर शइ जो अलॻि अलॻि सिखण जो तरीक़ो हूंदो आहे सभिनी खां वरी डिफिकल्ट छा आहिनि? फॉर मी मुंहिंजे लाइ हिननि खे हिन अकॉर्ड्स खे पकड़ण लाइ छो त हिन जी स्ट्रिंग्स इलाही शार्प हूंदियूं आहिनि ऐं इनखे साउंड करण लाइ ज़ोर सां पकड़णो पवंदो आहे त इफ यू हैव नाज़ुक हैंड एंड स्मॉल हैंड्स हेलो त मुश्किल थींदी आहे पर हाणे प्रैक्टिस करे करे मुंहिंजा हथ थोरा स्ट्रॉन्ग थी हाणे विया त अच्छा तव्हांखे शौक़ु हुयो गिटार जो? हा इलाही ज़्यादा गिटार खां पहिरीं पियानो लर्न पे कयो त अञा बि मूंखे ॿिए बि इंस्ट्रूमेंट्स वॼाइण जो थोरो आहे त अञा बि सिखंदीसि इनशाला। कहिड़ो इंस्ट्रूमेंट हाणे सिखो पिया? सही सीक्रेट खोलियो जल्दी। न अञा ताईं सिखियो त कोन्हे पर मुंहिंजो प्लान इहो आहे त या आई पिक अप इलेक्ट्रिक गिटार या वायलिन। वाओ अमेजिंग यार। तव्हांखे शौक़ु आहे? शौक़ु आहे पर अञा सिखियो कुझु बि न आहे। त तव्हां हिन जी हेल्प कयो न छो नथा सेखारियो? ही अञा पंहिंजी स्टडीज़ में थोरो मसरूफ़ यूनिवर्सिटी ऐं त ईअं स्कूल लाइफ आहे न त आई हैव फ्री टाइम में तव्हां बि हिन खां सिखी वठो न घर में फ़ाइदो खणो। फ़ाइदो त आहे। अच्छा जेको कैसा लग रहा है आपको गिटार के साथ आज? अच्छी बात है, बहुत ज़बरदस्त बात है क्योंकि गिटार प्ले करके गाना मुश्किल होता है। इंस्ट्रूमेंट कोई से भी उसके साथ प्ले करके गाना मुश्किल ही होता है। तो शोएब भाई इलाही घटि जेको छोकिरियूं आहिनि जेके गिटार या कोई गिटार हुजे या बाजू हुजे XYZ कहिड़ो बि इंस्ट्रूमेंट हुजे हुन सां गॾु परफॉर्म करणी हिन करे डबल माइंड खपे हिन लाइ न इलाही जेको इंसान कंफ्यूज थी वेंदो आहे या गाए वठे या त वॼाए वठे। आपको अपने कॉर्ड्स म्यूजिक सारे वो भी उसको मेंटेन करके रखना है। मल्टीटास्किंग करण ॾुखियो आहे इलाही। हे ट्राई कंदो कॾहिं? हा लिटिल ट्राई कयो कॾहिं? मूं इलाही 2-3 साल पहिरीं पर देन आई ड्रॉप छो त मूंखे गिटार जो वधीक शौक़ु हो। मां ब्रेक में ट्राई कंदी आहियां जेॾी महिल हे अॼु तक मां सिखी कोन सिखी आहियां। पर तव्हां एंजॉय कंदा आहियो मतिलबु? छा कयां ब्रेक में वॉशरूम खाइण पीअण हली वेंदा आहियो त मां हिते सोचंदी आहियां बसि हिननि जॻह थोरी संभालण जी कोशिशि कयां हिकिड़ो वक़्तु ईंदो मां बि सिखी वेंदमि वॼाईंदमि। हा शोएब भाई हिन दुआ ॾाढो सुठो प्ले कंदी आहे। छा कंदी आहियां? पियानो ॾाढो सुठो प्ले कंदी आहे। थोरो लाउडली दुआ ॾाढो सुठो प्ले कंदी आहे पियानो। वाओ क्लैपिंग। तव्हां इलाही सुठी सिंधी ॻाल्हायो पाण। थोरी सिंधी में ॻाल्हाए ॾेखारियो। तव्हां हिननि खां कुझु सवाल त कयो सिंधी में? सिंधी में तव्हांखे घणो टाइम लॻो आहे? सवाल कयो जवाब ॾियो। तव्हांखे घणो टाइम लॻो? 22 साल। 22 साल लॻा। 22 साल ओके वॾो अरसो आहे। उम्र नहीं पूछना। मैं क्यों पूछूंगी? तव्हां कुझु पुछो पर सिंधी में। हिन जे अलावा ॿिया कहिड़ा जेको इंस्ट्रूमेंट्स ॿिया बेस गिटार सुठो प्ले कंदा आहियो। बेस गिटार हे गिटार प्ले कयो आहे कॾहिं? नहीं कोशिश कभी भी नहीं। मूंखे करे त सेखारियो। हा श्योर करे बस ये शो जीअं ख़त्म थी विल सिट एंड हैव अ सेशन रहती नहीं थी। ठीक है गिटार भी सिखंदासीं इंशाल्लाह ऐं कचेरी भी कंदासीं सेगमेंट भी कंदासीं गॾिजी गॾु ब्रेक वठी छॾियो तव्हां जी ज़रूरत जी नाज़रीन त वक़्तु हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं कचेरी खे कंटिन्यू कंदासीं। जेतिरो पुछो ओतिरो घटि आहे ऐं तव्हां हिक ॿिए खे निहारे जेको एक्सप्रेशन ॾियो पिया न हा हे इलाही क्यूट था लगन यही थे तो ना मतलब कोई भी शेयर था वही डिस्कस से क्यों कर रहे हैं ना ये लोग ऐसे ये करना है शोएबा की करना है करे देखा रहे हो मुझसे गने तवा पार में यही करना है ना भाई। हाँ यही करना है। अच्छा शादियों वगैरह में जेको तावींदा है शादियों में हाँ सभिनि खां वधीक तैयार थियण जो क्रेज़ कीअं हूंदो आहे? न असांखे तयार असां जॾहिं फैमिली जे अंदरि ई कंहिंजी शादी न पोइ एक्साइटमेंट इलाही हूंदी आहे। एक्साइटमेंट इहो हूंदो आहे त इलाही टाइम खां पोइ हर कज़न्स सां गॾु मिलंदासीं डांस परफॉर्मेंसिस थींदियूं ऐं ड्रेसिंग खाधो खाधो त यार हुई बि खाईंदा आहिनि न शादी जी बिरयानी इलाही मज़ेदार हूंदी आहे सभु कज़न्स गॾिजी ऐं ईअं ड्रेसिंग ते फोकस हूंदो
हाँ इतना क्रेजी फोकस यार मायो जो फंक्शन आ केड़ो कलर पाया केड़ी ड्रेसिंग किया ॾिठी आहे ॿियनि में इलाही हाइप हूंदी आहे असां में यार जेॾी महिल शादी कोई ईंदी आहे न उहे त मां वेंदी कोन आहियां माइटनि में कोई शादी अची वेंदी आहे न त मूंखे हिकु क्रेज़ हूंदो आहे मायो जो कलर येलो हूंदो आहे त मूंखे हे ई पाइणो आहे शादी जो कलर हे हूंदो आहे पर यार ब्राइड सुठी लॻंदी त पोइ मज़ो न ईंदो मतिलबु कॉम्बिनेशन छोकिरियुनि में थींदो आहे तव्हां में छो न आहे असां वधीक प्रैक्टिकल ऐं सोशल शयुनि ते माय गॉड तव्हां कीअं एतिरी सी तव्हांजी एज आहे प्रैक्टिकल कीअं आहियो मूंखे ॿुधायो एतिरी एज आहे न घणे ई त मतिलबु अच्छा शादी वादी जे बारे में सोची वरितो हूंदो तव्हां प्रैक्टिकल आहियो था शादी जो कोई प्लान आहे पढ़ाई जो न मां हुन खां पुछो तव्हां ॿुधायो हा प्रैक्टिकल आहियो न तव्हां ॿुधायो शादी वादी जो कुझु सोचियो मतिलबु इट्स अलाए छा नॉर्मल आहे छोकिरी खे शादी करणी आहे मूंखे ख़बर आहे बाबा जी तरफ़ ॾिसी तव्हां जवाब न पियो ॾेई सघो पर हर छोकिरी खे पंहिंजे घर जो अॼु न त सुभाणे थियणो ई आहे ऐं हर शइ जो टाइम हूंदो आहे त फ़िलहालु जिन शयुनि जो टाइम आहे असां उन्हनि ते फोकस कुझु मतिलबु हिकिड़ो हूंदो आहे न इमेजिनेशन हूंदी आहे त लाइक कोई आइडियल हिन टाइप जो मुंहिंजो लाइफ पार्टनर हुजे अलाए अंकल अखियूं बंदि करे वठो कमु बंदि कयो न मतिलबु फ्रेंडली यार हूंदो आहे हर इंसान हा अगरि मूवीज़ वग़ैरह ॾिसो तव्हांखे हूंदो आहे तव्हांजो फ्यूचर जेको आहे कंहिं पार्टनर सां गॾाए त उहो कहिड़ो हुजणु खपे मतिलबु छा क्वालिटीज़ कहिड़ी हुजणु खपनि यस पहिरियां क्वालिटीज़ ॿुधायो आई डोंट नो लाइक बसि हिकिड़ो सुठो लाइफ पार्टनर हुजणु खपे ॾिसण में कारो हुजे हलंदो लाइक कलर डज़ंट मैटर त पोइ लंगड़ो हुजे हलंदो आई डोंट नो तव्हांखे हलंदो कारो हुजे लंगड़ो हुजे जहिड़ो बि हुजे कॉम्प्रोमाइज़ करे वठंदो आई डोंट नो यार एग्जैक्टली केरु कोन कंदो आई डोंट नो छा मतलब तव्हां कॉम्प्रोमाइज़ करण लाइ तयार आहियो सर्कमस्टेंसेस मैटर इश्क मोहब्बत ते यकीन रखंदा आहियो न त पोइ कॉम्प्रोमाइज़ जो सवाल ई पैदा नथो थी सके तव्हांजो बाबा जेको डिसाइड and care and stuff केयरिंग हुजे लविंग हुजे मतिलबु असां पंहिंजे रोमांटिक पेरेंट्स खे ॾिसंदा आहियूं त असां हूंदो आहे त आइडियल बाबा ऐं ममा जेको आहे रोमांटिक आहे या अनरोमांटिक सोनिया ॾिसणी हूंदी न त मतिलबु जीअं मुंहिंजा पेरेंट्स आहिनि लविंग केयरिंग हर शइ में गॾु हर मुश्किल टाइम में हर इन न बाबा जेको केयरिंग वधीक आहिनि या लविंग वधीक भई रोमांटिक आहिनि अनरोमांटिक आहिनि अम्मी सर we can't tell that. yes so कैच करे चती यस मैंने कहा थी लिख तो यस तहां जी तहां हाँ सब सही केयरिंग पर्सन मतलब जेको कि कलर ज़ाहिर सी ॻाल्हि आहे मैटर न कंदो आहे लाइफ में बट इंसान जी सीरत ऐं सूरत त पोइ बि हली वेंदी आहे सीरत अगरि सुठी हुजे त ज़िंदगी सुठी गुज़री वेंदी आहे त हाणे सेगमेंट जी तरफ़ हलूं यस एक्साइटेड त हाणे असां जेको आहे वीडियो प्ले कंदासीं त वीडियो प्ले कंदासीं त तव्हां असांखे ॿुधाईंदो की हे केरु आहे त प्लीज़ फर्स्ट वीडियो प्ले कयो स्टाइल नासिर the actor मॉडल केरा है नीलम एक्ट्रेस सॉन्ग के जो हावे सिंगर इंदो अच्छा आयो कोने that's the name सॉन्ग केड़ो जिंदगी केर मिलिया सॉन्ग एग्जैक्टली मॉडल भी है या है ऐं जेको आहे सिंगर भी है या है त सेकंड वीडियो प्ले कजो नेल मॉडल चेंज है ना जी मदर के साथ वाओ गुड कैच ठीक है असांजो प्रोग्राम भी थियो में त यस हुनमें मां ई मज़र ई होस्ट हाँ तव्हां उही तव्हां सां गॾु अच्छा ही सिंगर आसिफ सियाल गानो कहिड़ो आहे
चंद खिंचो यार, चंद खिंचो यार, राइट? कंफर्म आया ना? श्योर नहीं हुआ समझ चंद्र केंद्र इलाही मज़ेदार yeah. सॉन्ग आहे यार, इलाही सुठो सॉन्ग आहे त गुड कैच। मैं भी तारी सुठी हल्दी आ। स्मार्ट है यू लाइक टू मच स्मार्ट। त जेको इंसान टीवी में कॾहिं ॾिसंदो? हाँ, हाणे कोन ॾिसंदा आहियूं छो त हाणे मोबाइल अची वियो आहे त सीरीज़ ऐं मूवी सभु Yes. कुझु मोबाइल में। अच्छा, मोबाइल चेंज करण जी आदत आहे? चेंज मतलब ऐं नवो मोबाइल लेटेस्ट अचे त पोइ न वठण जो? मुंहिंजे फ़ोन खे इलाही टाइम थी वियो आहे ऐं सोनिया जे फ़ोन खे त अञा इलाही टाइम थी वियो आहे त अञा अपडेट कोन थियो आहे पर थियणु खपे। थियणु खपे। ऐसे तो डायरेक्ट मैसेज आहे। न ज़ाहिरी ॻाल्हि आहे हा। छा ज़ाहिरी ॻाल्हि आहे? हा छा खुली ॻाल्हि आहे न। न मतलब हा फ़ोन फ्रीक्वेंटली लाइक चेंज कोन सोनिया खे चेंज करण जी कोशिशि नथा कयो? सोनिया खे या सोनिया जे फ़ोन खे? न सोनिया खे। न त सोनिया इज़ परफेक्ट लाइक। अच्छा, हिन जी जगह अगर कोई ॿी कज़न अची वञे पोइ? अगर वो इलाही क्लोज आहे त पर वो बॉन्डिंग तो कोन हूंदी न, न वो बॉन्डिंग तो कोन हूंदी। हाँ वो बॉन्डिंग कोन हूंदी पर हाँ वो सही थी त एग्जैक्टली। अच्छा त पोइ अगर कुछ ॿुधाए छॾियो तव्हांजी महिरबानी थींदी। सुरनैया साडी साडी हुज व्याहल्या सुरनैया साडी साडी हुज व्याहल्या हो वड वड हेठ्या विर पैवाऱ्याला सुरनैया साडी साडी हुजव्या हो चोरी छपर में रात छलेव्या रात छलेव्या धार करे व्या धारी धारी हुज व्याहल्या हो वड वड हेठ्या विर पैवाऱ्याला सुरनैया साडी साडी हुजव्या लतीफ चवे अला लतीफ चवे मूसा पत पुनल पारी पारी हुज व्याहल्या हो वड वड हेठ्या विर पैवाऱ्याला सुरनैया साडी साडी हुजव्या सुरनैया साडी साडी हुजव्या। कैसे ड्यूट करण जी हसरत आहे तव्हांखे? हाँ बिल्कुल मतलब मुंहिंजी ख्वाहिश आहे त असां आसिम अज़हर सां गानो ॻायूं। हाँ फैन नहीं हूँ तो पोइ अॼुकल्ह जेको जल्दी शोहरत मिली आहे, सस्ती शोहरत जेकी मिली आहे, उहो केरु आहिनि? कहिड़ा फनकार आहिनि? सस्ती जी ख़बर कोन्हे पर जल्दी शोहरत मूं नोटिस कया त टिकटॉक ते ऐं ॿियनि वीडियो एप्स ते जल्दी शोहरत थी मिले। एतिरो मूं ॾिठो आहे माण्हुनि तव्हां खे। वीडियोस ठाहींदा आहियो टिकटॉक वग़ैरह भई? न तव्हां बि न ठाहींदा आहियो? न पहिरीं हुयो पर हाणे न। हाणे त बैन थी वई आहे। अच्छा अॻु में जॾहिं डब स्मैश हो तॾहिं असां फनी वीडियोस ठाहींदा हुआसीं। असां तॾहिं हुआसीं नंढा ऐं फनी फनी वीडियोस मतिलबु सुठा डायलॉग्स अच्छा वग़ैरह। तव्हांखे टिकटॉक न वणंदो आहे? न मतलब वणण ठाहींदा कोन आहियो? हाँ ठाहींदा कोन आहियूं पर मतिलबु कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकियूं इंजॉय कंदा आहियूं पर इलाही ॾिसंदा त आहियो न? सिलेक्टिव आहियूं। हाँ मगर अगर अची वई फेसबुक ते किथे त ईअं ईअं टिकटॉक डाउनलोड कोन्हे? न न तव्हां त ठाहींदा आहियो, तव्हां न अचो। पहिरीं हाणे पर हाणे इट्स डिलीटेड। हाणे त डिलीट करणी पई न मजबूरी। घणा फॉलोवर्स हुआ तव्हांजा?
पब्लिक पोस्ट कंदा आहियो? ना प्राइवेट जिनमें सिर्फ 6 फॉलोअर्स हो उनमें सिर्फ मुंहिंजा कज़न्स हो अच्छा त तव्हां जेको प्राइवेट अपलोड कंदा आहियो हिन जे करे वञा माशाल्लाह तव्हां ॿई सुठा आहियो बट सुठी ॻाल्हि आहे अगरि जेकी शइ तव्हांखे नथी वणे त उहो न कयो इंसान पंहिंजी ॿुधे ओके अगरि तव्हांखे घुमण जी ट्रिप मिले ॿिन्हिनि खे त काॾे वेंदो? इटली इटली तव्हां घुमण लाइ त ज़रूर सेम या पर मालदीव्स इज नाइस मूंखे वठी अचिजो आउं सोनिया वञूं पिया तव्हां सां गॾु अच्छा जेको आहे सिंधी सिंगर सभिनीनि खे सुञाणंदा आहियो? सभिनीनि खे Almost न सभिनीनि खे न नाला वठां त तव्हां इलाही गाना ॿुधा आहिनि जेका वणिया हूंदा पर शायदि सिंगर जी एॾी ख़बर न हुजे ईअं बि थींदो आहे कॾहिं ओके मां 3 नाला वठंदसि हुननि में तव्हां वोट कजो सभिनीनि खां भली सिंगिंग ऐं जेके असांखे वणंदी हुजे जी आहे जेका तव्हांखे वणंदी हुजे पोइ मां मार्केट डिमांड विझ ठीकु आहे मुमताज़ मलाई शमन अली शमन मिराली टियों आहे हा शमन अली मिराली ठीकु आहे ऐं काशिफ़ अगाणी अच्छा हीअ असां ॿुधो कोन्हे जेको तव्हां हीअ नालो वरितो कहिड़ो काशिफ़ हा ऐं जेको शमन तव्हां नालो वरितो त नंढे हूंदे गाना ॿुधा हूंदा मूं अच खींजर ते हा त उहो ऐं मुमताज़ मलाई नालो ॿुधो आहे मूं पर सॉन्ग हिन 3 मां कंहिं हिकिड़े खे रेटिंग ॾियो जेको तव्हांखे पर्सनली वणंदो हुजे डज़ंट मैटर हर कंहिंजी पंहिंजी चॉइस आहे तव्हां खां आहे सुवाल छो त मूं शमन वारो गानो ॿुधो आहे वोटिंग ॿुधाए न कंहिंखे त ॾियो हा वोट ऐं सेकेंड प्रेफरेंस आहे मुंहिंजी नंबर 2 हा शमन हा बिल्कुलु अच्छा फंक्शंस वग़ैरह कंदा आहियो इवेंट्स वग़ैरह इवेंट्स असां HLF में ई जेको कयो इवेंट हिन खां पोइ जेको अगरि चैनल्स ते ईंदा आहियो हिन सिवा कोई प्राइवेट इवेंट हुजे अगरि तव्हांखे कोई घुराइणु चाहे या तव्हां ॿई खे अगरि ॿुधणु चाहे भले बाबा को कॉल करे या मामा खे कॉल करे की असांजी हिन कंपनी में इवेंट आहे त तव्हां वेंदा आहियो? प्राइवेट इवेंट्स प्राइवेट में मतिलबु वुमेंस डे थियो त उते असां स्टेज परफॉर्मेंसिस असांखे वणनि थियूं ऐं HLF थियो अहिड़ा जेका प्रोग्राम्स हूंदा आहिनि लिटरेचर फेस्टिवल त उते त ज़रूरु परफॉर्म्स कंदासीं अच्छा उते कंदा आहियो सही ऐं जेको आहे ॻाल्हियूं ॿोलियूं असांजी ईअं कंटिन्यू थींदियूं हिन सां गॾु गॾु वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वरी तव्हां साम्हूं हाज़िर थींदासीं ख़ूबसूरत कचेरी सां गॾु वेलकम बैक नाज़रीन भलेकार माशाल्लाह ख़ूबसूरत गेस्ट असां वटि मौजूदु आहिनि त जेको आहे असां सवाल तव्हां सां कंटिन्यू कयूं हा कंफर्म कॾहिं ईअं थियो तव्हां वॉशरूम में विया हुजो तव्हांजो मोबाइल किरी पियो हुजे कंहिं फ्रेंड जी कॉल आई आहे जल्दी जल्दी मां हाणे मां छा कयां वॉशरूम में किरी वॉशरूम में फोन कोन खणी वेंदा आहियो हा बैग में हूंदो आहे इवेंट पब केॾी महिल कुझु ठाहियो आहे जेको सड़ी पियो हुजे इलाही दफ़ा हिकिड़ो दफ़ो बेकिंग पे कई हिकिड़ो दफ़ो न 2 दफ़ा मुंहिंजा 2 दफ़ा केक सड़िया आहिनि ऐं बिल्कुलु ख़राबु थी ऐं इलाही डिसअपॉइंट थी पर वाकई ईअं थियो आहे घर में बेइज्जती वेस्ती उन खां पोइ वरी मूं ट्राई कोन कयो घर में बेइज्जती थी सामान त वेस्ट थियो न वेस्ट थियो मूंखे ख़ुदि खे दुख थियो तव्हां न ॿुधायो घर में हिननि जी बेइज्जती थी अच्छा असांजा कज़न्स हुआ न सभु गॾु हुआ इलाही एक्साइटेड हुआ त नताशा हाणे केक ठाहींदी न सभु बीठा हुआ बिल्कुलु ईअं त छा बि करे ईअं हुआ आख़िर में जॾहिं ठाहियो न नताशा खे सड़ी वियो सफ़ा ऐं पोइ बि हुन में दिलि रखण लाइ टेस्ट कयो त चलो सही आहे सरल केक इट वाज़ नॉट कंप्लीटली सरल पर मतिलबु थोरी घणी गुंजाइश तव्हां खाधो सोनिया कोन हुई असां सां गॾु सोनिया कोन्हे तव्हां सुठो छा मतिलबु ठाहींदा आहियो मूंखां सवाल आहे मां हिन तरफ़ ॾिसंदी आहियां नूडल्स अच्छा मूं रिसेंटली पास्ता ठाहिया था इलाही ज़बरदस्त इलाही सुठा ठाहिया तव्हां छा ठाहे वठंदा आहियो वधीक कुकिंग कोन करनी आहे कुकिंग ई न कंदा आहियो न छो फर्स्ट पोइ ड्रेसिंग ड्रेसिंग what about dressing छा मतिलबु ड्रेसिंग जी जेको तव्हांजी डिसाइड हूंदो आहे की यार अॼु शो में वञिणो आहे मूंखे हे पाइणो आहे हे करिणो आहे सोनिया जो ड्रेसिंग सेंस इलाही सुठो आहे ऐं बिल्कुलु तव्हांखे सही सलाह ॾींदी ऐं बिल्कुलु प्रॉपर ॿुधाईंदी तव्हां कीअं पिया लॻो मतिलबु दिलि कोन रखंदी त मतिलबु हा इलाही सुठी पई लॻा हाणे हल मतिलबु बिल्कुलु सही सलाह ॾींदी त वार सही कर कपिड़ा सही कर या कीअं बि
पता है ता के केड़ी एडवाइस दींदी आ ही सुठी एडवाइस ॾींदी आहे यस ता के सबन का वधिक हिन जी एडवाइस केड़ी वणंदी आ बिहेवियर ते ड्रेसिंग ते a lot of things पर हाई एजुकेशन में ग्रेट ये तमाम सुठो पर मतलब आप रियल लाइफ जी मामलन में हाँ। सुठी एडवाइस नहीं दी मतलब अगर कोई प्रॉब्लम्स हुजनि का डिफिकल्टी तांजी फैमिली मां सबन का वधिक ता से प्यार केर कंदो मूंखे सभिनीनि खां वधीक मुंहिंजी मासी इलाही भाईंदी आहे मुसरत सभिनीनि खां मूंखे त वधीक सभु भाईंदा सभु त भाईंदा क्वेश्चन ते सवाल चवनि त सभिनीनि खां वधीक त मूंखे बि भाईंदा ओके बाबा हाँ सोनिया के सोनिया जो अच्छा बाबा ता के अगर कोई कॉल करे तांजी फैमिली मां हाँ त केर करे सके तो फैमिली में अम्मा करे सघे थी अच्छा त असांजो सेगमेंट आहे सरप्राइज कॉल ठीक आहे अम्मा करे सघे थी बाबा नथा करे सघनि बाबा करे सघे तो न वधीक तव्हां अम्मा ते कॉन्संट्रेट कयो न अम्मा करे सघे थी पहिरीं माण्हू मुंहिंजे दिमाग़ में अम्मा आहे। अम्मा आई लास्ट एवं ही ऑप्शन बाबा हाँ एवं ही मतलब हाँ अस्सलाम वालेकुम वालेकुम केर आहे हेलो अस्सलाम वालेकुम जी वालेकुम सलाम आवाज बदल है हाँ हेलो हाँ ये सोनिया जे Hello. बाबा जी आवाज़ आहे सोनिया इज कंफ्यूज्ड हेलो हेलो कहिड़ा हाल आहिनि अंकल हाँ फर्स्ट क्लास वाह। डॉक्टर नईम सोनिया, पलेजो सोनिया, सां ये गॾु शुक्र। कॉल ते आया आहिनि त सोनिया ॻाल्हायो तव्हां तव्हांजे हेलो बाबा बाबा हेलो हाय हेलो हेलो बेबी कुछ हाँ सोनिया हाँ बाबा कीअं पियो लॻे शो अमा ॿुधायो अमा खे हिते कीअं पियो फील थिए इलाही सुठो असां इलाही इंजॉय पिया करियूं असांजे बाबा जो शो ॾिसनि पिया ऐं अमा जी हीअ होस्ट आहे उहा कीअं थी लॻे अमा खे असांखे मुंहिंजी होस्ट इलाही मज़े जी ऐं मतिलबु असांखे इलाही भाइण वारी होस्ट मिली फ्रेंडली यस अच्छा ऐं जेतिरा ॿियनि खे बि जेको अमा ॾिना इंटरव्यू ॾिना हिन होस्ट में हुन में अमा खे छा फ़र्क़ु थो नज़र अचे हेसि त इहो सम्झाते असां इलाही लकी असांखे इलाही ज़बरदस्त इलाही सुठा जॉली होस्ट मिला जिन सां असां इलाही कंफर्टेबल आहियूं थैंक यू थैंक अच्छा यू चलो हाणे केतिरी देरि लॻंदी आहे मूंखे हिन प्रोग्राम अञा बाक़ी अंकल बस लास्ट आहे थैंक यू सो मच तव्हां कॉल कई टाइम कढी ऐं माशाल्लाह एॾी प्यारी प्यारी छोकिरियूं पंहिंजी जेको आहे घर भाती आहिनि असां सां गॾु मौजूदु कयूं ऐं थैंक यू सो मच तव्हां मुंहिंजी तारीफ़ कई हिन करे मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे जेको बि गेस्ट असां वटि अचे न उहो कंफर्टेबल हुजे तव्हां डिज़र्व था कयो तारीफ़ थैंक यू थैंक यू महिनत आहे तव्हां हिन करे जेको आहे इंसान अगरि उन्हनि सां बिहेव सुठो रखंदो ऐं हुननि वांगुरु ई हुननि खे ट्रीट कंदो त हीअं फैमिली माहौल लॻंदो आहे ऐं असांजी टीम जेको आहे कोशिशि कंदी आहे हर माण्हू सां वटि कंफर्टेबल हुजे त सोनिया थैंक यू सो मच तव्हां असां वटि टाइम कढी आया आहियो तव्हांजी इलाही महिरबानी आहे तव्हांजी बि हिन करे इंसान इलाही पंहिंजी लाइफ में मसरूफ़ हूंदो आहे पोइ बि असांजे शो लाइ टाइम कढी आया कीअं लॻो तव्हांखे शो मज़ो आयो बिल्कुलु इलाही ख़ुशी थी तव्हांजे शो जो हिसो थियण सां ऐं इलाही मज़ो आयो इलाही मज़ो आयो इट वाज रियली फन थैंक यू सो मच कोई बि कमी कोताही या कोई ग़लती हुजे त माफ़ कजो तव्हां बि व्यूअर्स बि शोएब भाई तव्हांखे कीअं लॻो इलाही सुठो चलो रोज़ी गॾु हूंदा ऐं मां ऐं शोएब भाई जॾहिं ताईं तूं न कयूं तूं में न कयूं असांखे मज़ो न ईंदो आहे ई त तव्हांजी शो जी हिन करे शोएब असांजे शो जी जान आहिनि हे न हुजनि त असां शो कीअं कंदासीं छा मैसेज हूंदो तव्हांजो शो जे लाइ शो जे लाइ त तव्हां शो में आया आहियो पंहिंजे व्यूअर्स लाइ मैसेज ॾियो अच्छा जेका व्यूअर्स आहिनि मतिलबु उन्हनि खे तव्हां ॾेई छॾियो अच्छा आउं सही सघां अच्छा व्यूअर्स खे त इहो ई मैसेज आहे त असांखे उमेदु आहे अव्हांखे असांजो शो इलाही वणियो हूंदो ऐं इलाही पसंदि कयो हूंदो छो त हिन में इलाही मज़ेदार सेगमेंट्स आहिनि ऐं असां इलाही इंजॉय कयो आहे त अव्हां बि ज़रूरु इंजॉय कयो थैंक यू सो मच नताशा एंड सोनिया शोएब भाई आपको क्या मैसेज होगा मेरा मैसेज ये कि तमाम मेरे जो मीडिया के दोस्त हैं वो ये शो देखते भी हैं बड़े शौक़ से और बहुत अच्छी बात है लेकिन जिस तरह KTN और कशिश टैलेंट को फाइंड आउट करते हैं नए टैलेंट को लाते हैं अच्छे लोगों को लेकर आते हैं तो आप लोग भी प्लीज़
ज़रूर ऐसा कीजिए। सिंध में बहुत टैलेंट है, हमारी सिंध धरती पे बहुत टैलेंटेड लोग हैं, तो उनको आगे लाइए, उनको आगे बढ़ाइए ताकि वो बूस्ट हो सकें। एग्जैक्टली बिल्कुल सही ॻाल्हि आहे। हिन करे असां न्यू टैलेंट खे अॻियां वधणु घुरिजे। हिन करे असांजो टैलेंट अॻियां वधो तो असांजो ई असांजी पहचान, असांजे सिंध जी पहचान सुठी थींदी। हिन करे इलाही घटि अहिड़ा माण्हू आहिनि जेके न्यू टैलेंट खे अॻियां वधाईंदा आहिनि। त प्लीज़ न्यू टैलेंट खे सपोर्ट कयो ऐं असांजो घर भाती करायो ऐं असांजी टीम में ऐड करायो ताकि असां बि हुननि खे जेतिरो थी सके गॾिजी वठी हलूं। त जिते हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजी फैमिली सां हुजो, पंहिंजे वॾनि जी इज़त कयो जेतिरी थी सके। वरी इंशाल्लाह तव्हां सां मुलाक़ात थींदी। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। लास्ट में असां हिननि सां वरी हिकिड़ो गानो ॿुधंदासीं। छलकी पवे, हाय घाघर न छलकी पवे, कजरी गुजर पे रहो रात धर, हाय घाघर न छलकी पवे, हाय घाघर न छलकी पवे, मोर नटोर देवड़ा थिव्या, मोर नटोर देवड़ा थिव्या, मोर नटोर देवड़ा थिव्या, मोर नटोर देवड़ा थिव्या, के चई डेल साई तेरी री सकर, पेर हो रात धर, पेर हो रात धर, हाय घाघर न छलकी पवे, हाय घाघर न छलकी पवे, कजरी गुजर पे रहो रात धर, हाय घाघर न छलकी पवे, हाय घाघर न छलकी पवे, बाख जे लाख सज जलोई रंगी, 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 तन्याही जगीनी गरी हिन नगर, पेर हो रात धर, पेर हो रात धर, हाय घाघर न छलकी पवे,